जेके भी तव्हां बाज़ार ॾिसो था पिया या टोटल जो टोटल काबाड़ी बाज़ार आहे ऐं जीअं चवंदा त चोर चोरी करके भी नहीं देगा। हिते अहिड़ा सामान ईंदा आहिनि जेको माना चोर चोरी करे बि तव्हांखे न ॾींदो। भाई हजम जेके दोस्त आहिनि या घर में ऑफिस जे लाइ कुर्सियूं ये तव्हां ॾिसो। भाई साहब ये कितने की है जो रेट है? ये कितने की है? ही जूसर मशीन ये कितने की है दोस्त? सघो था त ही यूज़ थियल आहिनि। ही हिन में नयूं बि आहिनि, जीअं हीअ नई आहे, नई भी आहे, हीअ भी नई आहे ऐं हेॾां जेके थियल आहिनि इहे यूज़ थियल आहिनि। मिसाल तौर अगर हिन यूज़ थियल जी भाई साहब इसकी कीमत क्या? 6000 रुपये। अगर नहीं बंद डाले तो कितने की पड़ेगी? 14,000 की। बाकी बिजली इस्त्री जो नंढो दुकान है, ये कितने की? हिन पासे ॾांहुं ॾिसूं त साइकिलियूं बीठियूं आहिनि मुख़्तलिफ़ नंढड़ियूं ऐं वॾियूं। भाई गद्दियूं अथव टोटल जो टोटल 50 में जेकी वणे खणो। हे 14,000 जो अथव सिंगल बेड नंढो बेड जेको तव्हां ॾिसो था 14। अस्सलाम वालेकुम दोस्तों, नई मालूमाती वीडियो सां गॾु मां आहियां तव्हांजो पंहिंजो नज़ीर मेमण। मां मौजूदु आहियां हिन वक़्तु अल्लाह वाली संडे बाज़ार। हिन खे काबाड़ी बाज़ार भी चवंदा आहिनि। हिन बाज़ार में हर क़िस्म जा पुराणा इस्तेमालु थियल सामान, औज़ार, कपिड़ा, इलेक्ट्रॉनिक जूं शयूं, फर्नीचर, रांदीका, साइकिलियूं, हर शइ तव्हांखे हिन बाज़ार में मिलंदी। क़ाइदाबाद खां W11 गाड़ी निकिरे थी जेका सिधो तव्हांखे हिन संडे बाज़ार में छॾींदी। अच्छा, ही दरवाज़े जो हैंडल आहे जेको हिनखे नट ही लॻल आहिनि, हिनखे ईअं लॻाए करे उहो छिकबो आहे। हे पखो घणे जो थो चए? 500। ये कितने का है? 500 चल रहा है ना। ये क्या लगेगा आखिरी? 400 रुपये। ये 400 रुपये पके ॾिठो, पर हाणे हिनजी असल कीमत ख़बर न आहे छा हूंदी। 400 में ही फाइनल आहे। छा में कंहिंमें पवंदो आहे? ये हवा ॾींदो आहे। हवा ॾींदो आहे छा में? माना पाण खे अच्छा रक्शे वग़ैरह में कंहिंमें हणी था सघूं। हिन पासे ॾांहुं ॾिसूं त साइकिलियूं बीठियूं आहिनि मुख़्तलिफ़ नंढड़ियूं ऐं वॾियूं ऐं साइकिलियूं भी तमामु घणियूं आहिनि हिन बाज़ार में हिकिड़ी लाइन सां बीठियूं आहिनि ऐं पूरी रश तव्हां ॾिसी सघो था केतिरी आहे। हिते कबाड़ जो माल तमामु घणो आहे। ये क्या मीटर लगा हुआ है? तो ये बिजली पे चलती है ना? अच्छा, बस ऐसे ही समझो। ये नंबर इसमें आता है, जितनी रनिंग आप करोगे उतनी ये चलेगी। तो ये कितने की है? ये 6,000 रुपये। 6,000 रुपये। अगर नहीं बंद डाले तो कितने की पड़ेगी? 15,000 रुपये की है। 14,000 की? 14-15,000 की। 14-15,000 जी मशीन आहे ऐं हिन में जेतिरो तव्हां रनिंग कंदव उहो मीटर ॿुधाईंदी। बाक़ी बिजली इसमें वो नंबर आएंगे रनिंग के। अच्छा, ये बिजली पे तो नहीं है ना? बिजली पे नहीं है ये, खाली ठीक है। घर पे बैठ के बंदा जो है ना, बंदा और रनिंग खाना खाता है हजम करने के लिए, वैसे वो करने के लिए बाहर नहीं जाए। बाहर नहीं जाए। सही है। इधर के लिए सही ओके की चीज़ है। क्या क्या कीमत बताई? इसके हमने फाइनल लगाए हुए 5,000 रुपये के। बदली चीज़ है, बड़ी बेहतरीन चीज़ है। ठीक 5,000 जी दोस्तों। अच्छा, ही डबल बेड पिया आहिनि लोह जा ऐं ॿिन्ही पासनि अॻियां पोयां ये लोह जा बेड आहिनि जंहिं ते फोम भी पियल आहे। ये ज़बरदस्त शे है, लोह जी शे है। जवाद भाई इनके थोड़े रेट हमें बता दें, फॉर्म के साथ और फॉर्म के अलावा। ये बेड 6-6.5 का बेड है, 2 इंची चौरस में बना हुआ है। ठीक है सर, सही 2 इंची चौरस में बना हुआ है। ये लोकल कपड़ा है, ठीक है, थर्माकोल है, लोकल है, ये बगैर गारंटी वाला कपड़ा। इसके साथ कस्टमर लेगा तो ये वैसे 23,000 रुपये का चला रहा है, आपके उससे आएगा तो ये 21,000 रुपये का इस गद्दे के साथ देगा। गद्दे के साथ? ठीक है, 21,000 रुपये। 21,000 रुपये का। अच्छा, ये स्टील का जो है ये स्टील का बेड है सर, 6-6.5 का बेड है, 3 इंची गोड़ में बना हुआ है। ठीक है सर, अपना ये 3 साल गारंटी के साथ गद्दा है। ये वाला बेड आपको पड़ेगा कस्टमर के आपके थ्रू आएगा तो 25,000 रुपये का गद्दे के साथ, 3 साल गारंटी। फाइनल 5 स्टार का फॉर्म लगा हुआ है, 3 साल गारंटी कंपनी। अच्छा, ही यूज़ में अथव गद्दे सां गॾु 19,000 रुपये में। हे 14,000 जो अथव सिंगल बेड नंढो बेड जेको तव्हां ॾिसो था 14,000 रुपये में गद्दे सां गॾु तव्हांखे ही मिले। कार्ड है? कार्ड मेरा दुकान का ये कार्ड है सर। ठीक है। और दोस्तों ही भाउ जो कार्ड है, नंबर हर शइ एड्रेस वग़ैरह हिन में मेंशन थियल है ऐं हिन खे तव्हां फ़ोन करे बेडनि जो रेट वठी सघो था। ये गद्दे का गारंटी कार्ड है इसका। ये गद्दे का गारंटी कार्ड है जी, ज़बरदस्त। दोस्तों सभु शयूं मां तव्हां ॾेखारियूं, भाउ खे तव्हां भली फ़ोन करे सघो था। हींअर त बाबा ॿारनि जो ज़मानो आहे, नंढड़ियूं वॾड़ियूं साइकिलियूं तव्हांखे रंगा रंगीन मिलंदियूं ऐं ॿार ख़ुशि त पीउ मां ख़ुशि। रेट हिननि जा अगर पूछूं यार रेट बता सकते हो? थोड़ा आओ नज़दीक आओ।
तो ये जैसे पड़ी है, ये कितने साल का बच्चा चला सकता है? लगा 10-12 साल का बच्चा। 10-12 साल का बच्चा। ये क्या प्राइस है इसकी? हमारे 11,000 रुपये। 11,000 रुपये फाइनल होगी या थोड़ी कमी पेश? 10,000 रुपये। 10,000 रुपये में। नई गाड़ी 0 मीटर। अच्छा, अच्छी क्वालिटी वाली कोई है साइकिल आपके पास? ये ब्लू वाली ज़बरदस्त। और इसकी क्या प्राइस है भाई? हमारा 12,500 रुपये। कार्ड वगैरह है आपके पास? कार्ड आप दे दो तो नंबर इस पे दे दूँ वीडियो पे। कार्ड भाई के पास है, मेरे पास। तो नंबर आप बता दो, फोन बताओ। 319 029 25 31। आपका नाम? हमाद अली नाम है। हमाद अली भाई का नंबर आपने नोट कर लिया शायद, तो भाई से रब्ता करके व्हाट्सअप भी इसी पे बना हुआ है, व्हाट्सअप भी तो इससे रब्ता कर सकते हो, साइकिलों का आप रेट बता कर सकते हो। बहुत शुक्रिया। हेॾां अगर असां ॾिसंदासीं त खटूं भी हिते तव्हांखे मिलंदियूं आहिनि। खटिन जी छत बना के भाई बैठे हुए हैं माशाल्लाह से। और VVIP यार, रेट इसका बताओ दोस्त, क्या हाल है? खैरियत है? सुकून से बैठे हो सेठ साहब। ये क्या प्राइस है इस चारपाई की? ये 6,000 रुपये की है। 6,000 में कोई कमी पेची? कमी पेशी इसके साथ 5,000 रुपये की होगी। अच्छा ठीक है, कोई नंबर आपका? नंबर बता देते। बताओ। 34428752889। कोई भी आपको फ़ोन करे ना, वो चारपाई के बारे में पूछे तो आप उसको बता देना। आपका नाम? फुरकान। बहुत शुक्रिया। एक खटन जो स्टॉल हिकिड़ो लॻियल आहे ऐं नंबर तव्हांखे ॿुधायो भाउ, हिन खां खटन जो रेट वठी सघो। ही साईं सोफ़ा सेट। क्या हाल है भाई, कितने का लिया? पता नहीं है, भाई ने लिया। अच्छा, तो दोस्तों अॻिते वधूं था। बाज़ार त तमामु वॾी आहे, सोड़ी बि आहे, रश बि तमामु घणी आहे। ऐं हीअ पहिरियों लॻंदी हुई UP मोड़ ते, पर हीअ हाणे अलाह वाली ते थी लॻे। इन जे लाइ रस्तो बि थोरो घटि आहे ऐं इन जे लाइ थोरी माना रश बि तमामु घणी आहे। ख़रीद फ़रोख़्त हली रही आहे, गाॾियूं भरिजी वञनि थियूं पियूं। सोफ़ा सेट, रक्शा, चिंचियूं, लोडर रक्शा भरिया वञनि था। काबाड़ जो सामान बि तमामु घणो पियो आहे। हिन में इहो आहे त तव्हां ॾिसी वाइसी करे काबाड़ जो सामान वठी सघो था। आगे लेके आते हैं, नेट पर तो आते नहीं है। और आपका नंबर दे देंगे ना? आपका नाम क्या है? मेरा नाम अवेश है। अवेश भाई, इसका रेट थोड़ा बताओ यार, लोगों को बताओ। आपका नंबर भी इसमें शो कर देंगे। अलमारी, ये अलमारी पड़ेगी 14,000 की। इसको खोल के दिखाओ। 14,000 रुपये में कितने दरवाजे हैं? 3 डोर की मिलेगी आपको। 3 डोर, ठीक है। ये इंजन है, 3 खाने यहाँ पर है, लॉकर, एक ड्रो है अंदर और 3 खाने यहाँ पर। इसके अलावा क्या क्या है आपके पास? इसके अलावा हमारे पास पूरा सेट होता है डबल बेड का? डबल बेड का। माशाल्लाह। नंबर आप बता सकते हैं अपना? नंबर मैं बता देता हूँ, 0312 1077 335। बहुत शुक्रिया। नंबर आपका इसमें आ गया वीडियो में। अभी शायद आप बेडरूम सेट हो, खाली डिवाइडर हो, अलमारी हो, सब कुछ अवेलेबल होता है हमारे पास, सब मिलेगा आपको। बहुत शुक्रिया। बाबा एतिरा माण्हू न सफ़ा आस्ते आस्ते हलणो थो पए, पेरनि में ॾिसो था न, संभाले हलणो थो पए। मोटरसाइकिलनि वारा बि अंदरि ई कायूं था अचनि। इहे न डिनर सेट जूं प्लेटूं, वाह। ऐं हिन में रायतो वग़ैरह विझंदा आहिनि ऐं चटणी वग़ैरह या ॿियो बि कुझु तव्हां हिन में। ऐं हेॾां आहे वॉशिंग मशीन, धोइण वारे जे लाइ बि ऐं सुखाइण वारे जे लाइ बि। हेॾां धो, होॾां हिनखे सुकायो। ये इसके क्या रेट है? इसके 17,000, 15,000, 14,000, 12,000 में हे जेके भी वॉशिंग मशीन तव्हां ॾिसो था, इन्हनि रेट में तव्हांखे बाज़ार में मिलंदा। हवाए हजम जेके दोस्त आहिनि या घर में ऑफिस जे लाइ कुर्सियूं, हे तव्हां ॾिसो। भाई साहब ये कितने की है? ये 6,500 है। कमी पेशी भी इसमें हो सकती है। और ये छोटी सी, ये ॾिसो ज़बरदस्त, ये 7,000 रुपये में कुर्सी। 6,000, 7,000, 8,000, 4,000 ते वाह जो मज़ो अथनि साईं। वेही करे तव्हां जेको आहे में रुगो फिरो, ॿियो कमी न कयो। 4,500 में साईं हीअ, हे त वॾो मज़ो आहे हिन में। हेॾां पूरो टूल जो सामान पियो आहे, उहो बि यूज़ में। अजीब ग़रीब तव्हांखे शयूं नज़र ईंदियूं। हेॾां हे ॾिसो, हेॾां हीअ वरी शइ ॾिसो, हे सभु यूज़ में थियल आहे ऐं सॼो ई काबाड़ जो माल आहे। ऐं हिते सवनि जी तादाद में टूल जो सामान पियो आहे। हथोड़ी, पानो, पेचकस, साईं अलाए त छा छा तव्हांखे हिन स्टॉल ते मिलंदो। सभु लोह जा आइटम। 50 रुपये 3 चश्मे दे रहे हैं भाई। ही इस्त्री जो नंढो दुकान आहे। ये कितने की है दोस्त? 1850। अच्छा, इसमें हैवी कौन सी है, अच्छी क्वालिटी कौन सी है? ये सबसे अच्छी 1800। इसकी वारंटी क्या होगी?
1 साल है यानी। अच्छा, आपका कांटेक्ट नंबर दोस्तों को बता सकें? ये हमारी शॉप है सिंधी होटल। हाँ दोस्तों, ही इस्त्रीअ जे लाइ तव्हां हिन भाउ सां राब्तो करे सघो था। इस्त्रियूं गारंटी सां तव्हांखे ॾींदो ऐं हिन नंबर ते तव्हां भाउ सां राब्तो करे सघो था। बाबा, ये बाज़ार जेको आहे न, खुटण जो नालो ई नथी खणे। घुमी घुमी पगर निकिरी पिया आहिनि, पर पोइ बि इहे खुटण जो नालो नथी खणे। तमामु वॾी बाज़ार आहे ऐं हिन में काबाड़ जो तमामु घणो सामान आहे, पर इहो आहे त तव्हांखे एहतियात अचिणो पवंदो। हिते शयूं ॻोल्हणियूं पवंदियूं, चूंडणियूं पवंदियूं। सस्तियूं त तव्हांखे मिलंदियूं, पर इंतख़ाब तव्हांजो पंहिंजो आहे ऐं तव्हांखे शयूं चूंडणियूं पवंदियूं। अच्छा, हिकिड़े पासे कबाड़ जो सामान, वरी हिकिड़े पासे वरी ही शयूं तव्हांखे मिलंदियूं। चादरूं, कपिड़ा, टी शर्ट, पर्दा, थेला, शॉपिंग बैग। ही हिकिड़े पासे तव्हांखे इहे शयूं मिलंदियूं ऐं जिते जिते तव्हांजी नज़र पहुचे थी पई तव्हांखे इहे शयूं नज़र ईंदियूं पई। ऐं हेतिरो महांगो बि न आहे। 20 रुपए जी सेल आहे, 50 जी सेल आहे, 200 जी सेल आहे, जंहिंमें चादरूं, बेडशीटियूं, पर्दा शामिल आहिनि। 50 जो सॼो आइटम 50 रुपए में। 50 रुपए में। ये जश्न आज़ादी का बेच कितने का है? 10 रुपए में दे रहे हैं। क्या आज़ादी मनाए, बस आज़ादी। चलो जी, 10 रुपए में आज़ादी मनाओ। हाँ, जश्न आज़ादी मनाओ। ये 10 का भाई साहब ने कर दिया। ज़बरदस्त भाई, ले आके 10 आज़ादी की खुशी के अंदर इसमें 10 रुपए का दे रहे हैं, क्योंकि आज़ादी होगी, ईद हमारी है इस चीज़ के अंदर। अच्छा, ये दोगे आज़ादी होगी या आज़ादी है? आज़ादी है, फिर भी आप 10 एक दफ़ा आज़ादी फिर होगी 10 रुपए में। ज़बरदस्त, ये अच्छी बात कही, ज़बरदस्त। एक दफ़ा 10 रुपए में फिर। ही जूसर मशीन ये कितने की है दोस्त? भाई साहब, ये कितने की है? 1500 आहे, पर लास्ट जो 1200 1000 रुपए में ॾेई छॾींदो। भाई गद्दियूं अथव टोटल जो टोटल 50 में, जेकी वणे खणो। हीअ 50 जी आहे, गॾोगॾु हीअ 50 जी आहे, हीअ 50 जी आहे, जेकी तव्हांखे वणे। ही पूरो जेको ढेर आहे 50 में, जेकी वणे खणो। खान भाई, ये तकिया कितने का है? ये 350। 350, बहुत बड़ा नरम है यार। ये 350 की सेल है सारी। ये जो खोड़ो ॾिसो था, 350 जी जेको आहे सो सेल आहे। ऐं हू जेके गतियूं मां तव्हांखे ॾेखारी, वो 50 जी सेल हुई। वो 250 वाला साइड में पड़ा हुआ है। ही 350, ये लास्ट प्राइस है। ही साईं टैबलेट पीसी आहे, हिन जो रेट आहे 5000। गॾोगॾु हिन जो रेट आहे, ये कितने की है? 3000। हे 3000 जी बिल्कुल है, कैमरा वाले जी आहे। हिन जी 1 GB आहे जेको आहे सो। ऐं ही भी ये 3000 जी आहे टैबलेट। ये भी 3000 की है ना लाला? 2400 2500 रुपये। वाह वाह, ज़बरदस्त। ऐं ही टैबलेट पीसी तव्हां चेक करे खणो। ये हर इतवार बाजार लगाते हो इधर? हर इतवार बाजार देता हूँ। ठीक है, नंबर अपना दे दो। दे देता हूँ, लिखो। अच्छा, लिखो, बताओ। 07 हाँ, लिखो। 0370 105989। ज़बरदस्त दोस्तों, नंबर 1 महीने जी वारंटी तो ॾे ही लालो। ऐं चवे तो त भली तव्हां जेको आहे चेक करे मां हिन बाज़ार में लॻाईंदो आहियां। ऐं तव्हांखे काई भी जेको प्रॉब्लम हुजे तव्हां नंबर ते मूंखे कॉल करे सघो था। अच्छा, ये भी भाई ने खोली है, ये भी दिखाओ यार। ये कौन सा है? ये कौन सा वर्जन है? वही वाला है, 7 वर्जन। 7 वर्जन है ना? ये खोल के दिखाओगे? ये क्या? खोलो ना, आप खोलो, बटन खोलो इसका। सलाम। ये बच्चों वाला 2500। बैटरी बैकअप कितना है? सही है इसका? और तुम्हारा काम करनी हो गया, तुम्हारा 1 रुपया हमारे ऊपर आराम है, महीना बाद वापस कर। तब क्या चलाओ। टीपलिंग जेकी डिवाइस आहे उहा बि तव्हांखे हिते मिलंदी। हाणे ख़बर किथे पए, ज़ाहिरी कान्हे कोई स्टॉल वारो। अच्छा, ही असांजूं भेनरूं मारूं जेके घर में सिलाई वग़ैरह कंदियूं, उन्हनि जे लाइ बि हिते ही मशीनियूं जेकियूं आहिनि सुठे सस्ते ऐं अधु क़ीमत में मौजूदु आहिनि। ऐं वॾी तादाद में हिते मशीनियूं ही मौजूदु आहिनि, तव्हां ॾिसी सघो था त ही यूज़ थियल आहिनि। ही हिन में नयूं बि आहिनि, जीअं हीअ नई आहे, नई भी आहे, हीअ बि नई आहे। ऐं हेॾां जेके थियल आहिनि इहे यूज़ थियल आहिनि। मिसाल तौरु अगरि हिन यूज़ थियल जी, भाई साहब इसकी कीमत क्या है? इसकी कीमत क्या है? ही 7000 जी भी आहे, 6000 जी भी आहे, हिननि में 5000 जी भी आहे, पर रेट जी घटि वधाई थी सघे थी। ये मशीनियूं हिते तक़रीबन तव्हां ॾिसो त तक़रीबन 10-12 टेबलनि ते लॻियूं पियूं आहिनि सिलाई मशीनियूं। ही मोटर ॾिसो था केतिरो पुराणो आहे, हिनखे चेक करे बाक़ाइदे बैटरी ते पोइ तव्हांखे ॾींदा।
ही हिते हेलमेट भी पिया आहिनि। हेलमेट 1100 1200 ऐं ही जेको आहे 12 कंपनी जो है। ये कितने का बताया खान भाई? 1500। इसका फाइनल क्या हो जाएगा? अच्छा 1500 फाइनली इन जो चए थो पियो। हेलमेट तमामु पाइदार आहे, सुठो आहे ऐं ॿाहिरि मुल्क जो। और ये वाला 2500। ॾिसो हेलमेट तव्हां वठण वारा हूंदव कीअं मिलंदा हूंदा ऐं कहिड़ा मिलंदा हूंदा, तव्हां जेको आहे सो न इन ॻाल्हि खां त वाक़ुफ़ु हूंदव। ही गाॾियुनि में हवा भरण जे लाइ ही पंप आहे जेको 12 वोल्ट बैटरी ते हलंदो आहे। ही ॾिसो गाॾीअ में हवा घटि थी वञे त हिन में गाॾीअ जी बैटरी में ई कनेक्शन करे तव्हां हिन खां हवा भरे सघो था। ये पंप आहे। कितने की अंकल जी? ये वाली कितने की है? ये वाली कितने की अंकल? ये 1400 रुपए जी है। 1400 1200 1300। 2-3 कलाक घुमण बावजूद भी असां हिन बाज़ार के पूरो घुमी न सघियासीं। दोस्तो साथियो, ही वीडियो तव्हांखे पसंदि आयो हुजे त हिनखे लाइक कजो, शेयर कजो त जीअं ॿियनि वटि बि इहे मालूमात पहुची सघे।